बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तू हबीब तू तबीब तू दर्द जी दवा, जानिब मुझे जी में आज़ार जा अनवा, साहिब दे शफ़ा मियाँ मरीज़न के। अस्सलामु अलैकुम मुझे तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी त तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो ऐं प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह मेहरान आऊं साण खणी मौजूदु आहियां। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह जो सलाम अवां सभिनीनि खे सुबुह मेहरान जे हिन मंच तां, हिन अङण तां क़बूल पवे। नाज़रीन, ही मंच, ही अङण, ही चैनल अवां जो पंहिंजो आहे ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम जॾहिं बि अवां ताईं पहुचाईंदा आहियूं त यकीनन खोड़ सारियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि ऐं अवां सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं करणियूं हूंदियूं आहिनि। अॼु जेका मूं शुरूआति में दुआ पढ़ी आहे, जेको दुआई बैत पढ़ियो आहे त तूं हबीब तूं तबीब तूं दर्द जी दवा, त बेशक उहो ई रब आहे, उहो ई हबीब आहे, उहो ई करीम आहे ऐं अलाह पाक चाहींदो आहे न त कंहिं बि शइ मां शिफ़ा मिली वेंदी आहे। हिकिड़ो मूं किसो पढ़ियो हो ऐं अवां सभिनीनि उहो किसो ॿुधो हूंदो त हिकिड़ा साहिब सगोरा हूंदा आहिनि, उन्हनि खे का तकलीफ़ थींदी आहे, को पेट जो सूरु थींदो आहे त उन्हनि खे हिकिड़ो माना हिकिड़ी वही नाज़िल थींदी आहे या के एग्ज़ैक्ट कुझु ईअं आहे त माना हुननि खे बहरहाल इहा ख़बर पवंदी आहे त के वण जा पन आहिनि, उहे जेकॾहिं ही खाइबा न त उन सां शिफ़ा मिलंदी। वरी उन सां शिफ़ा मिलंदी बि आहे अलाह जे हुकुम सां। वरी ॿिए दफ़ा उन्हनि खे उहा तकलीफ़ थींदी आहे त पाण ई वञी करे उहो जेको आहे न, उहे वण जा जेके पन हूंदा आहिनि उहे खाईंदा आहिनि त अञा सूर में इज़ाफ़ो थी वेंदो आहे। पोइ बहरहाल उनजो जेको लेसन आहे उहो असांखे ईअं मिले थो त रब साईं जंहिं शइ में शिफ़ा ॾींदो आहे, कहिड़ी बि शइ हुजे उन मां असां इंसाननि खे शिफ़ा मिली वेंदी आहे। सो जेका बि तकलीफ़ हूंदी आहे न, उन लाइ ॾाढो घणो ज़रूरी हूंदो आहे त असां जेको आहे सो दुआ बि घुरूं ऐं उन जॻह ते दवा पिणु करायूं। घणा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे न, उहे हल्को को टोटको करे छॾियो, कंहिं कुझु ॿुधाए छॾियो, उहो जेको आहे उनखे फॉलो करे छॾियो, पर उन सां कॾहिं कॾहिं फ़ाइदो न बि मिलंदो आहे। थींदो आहे, अक्सर ईअं थींदो आहे त होम रेमेडीज़ मां माण्हुनि खे फ़ाइदो थींदो आहे, पर कॾहिं कॾहिं न बि थींदो आहे। सो कोशिशि कजे त जेके बि नंढी वॾी जेका बि तकलीफ़ थिए थी न माण्हू खे, त हिकु दफ़ो डॉक्टर वटि ज़रूरु वञणु घुरिजे। ऐं असां वटि इहा ॻाल्हि मुंहिंजे ख़्याल सां अञा ताईं असां इन शइ खे तस्लीम न करे सघिया आहियूं त जेकॾहिं को प्रॉब्लम आहे त उनखे शेयर करणु घुरिजे। जेकॾहिं तव्हांखे मथे में सूरु आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे अव्हां हिकु फिज़िशियन ॾे वेंदव, पर कार्डियो जो जेकॾहिं कंहिंखे प्रॉब्लम आहे, जेकॾहिं दिलि जो मर्ज़ आहे कंहिंखे, त उहो उन डॉक्टर ॾे वेंदो न। सो सही माण्हू सां सही ॻाल्हि करण जो इंसानु क़ाइल ज़रूरु हुजणु घुरिजे। नाज़रीन, हिन प्रोग्राम में साथ मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो ऐं हीअ चूरो चांहि आहे, ॾाढी सुठी चांहि आहे। मां अक्सर ज़िक्र कंदी आहियां त हिन चांहि खे तव्हां पंहिंजे घरनि में ज़रूरु ट्राए कजो। सो चांहि सभिनीनि खे वणंदी आहे ऐं हर घर में माना मॉर्निंग टाइम में असां ब्रेकफास्ट कयूं ऐं चांहि जो कप न पियूं त इहो माना मुमकिन न हूंदो आहे। त हर को चांहि हिकु ॾींहुं हिकु मतिलबु कप हिकु ॾींहं में हर माण्हू पीअंदो आहे ऐं काफ़ी माण्हू त ॿ खां टे दफ़ा 4 दफ़ा बि चांहि ज़रूरु पीअंदा आहिनि। या जेकॾहिं महिमान अची थो वञे त उन्हनि खे असां जेको बि सर्व करियूं था त चांहि बि हुन में ज़रूरु हूंदी आहे। माना ईअं चई सघूं था त चांहि मैंडेटरी आहे। सो मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि ज़रूरु तव्हां पंहिंजे घरनि में ट्राए कजो। मौसम कुझु तब्दील आहे ऐं यकीनन जून ऐं जुलाई जो महीनो हुजे त सीउ त कोन थींदो, गर्मियूं ई हूंदियूं आहिनि। सो हिननि ॾींहंनि में असांखे गर्मियुनि खे फेस करिणो हूंदो आहे। पर हींअर माना अॼु मूंखे महसूसु थिए पियो, कल्ह मौसम ॾाढी सुठी हुई, इलाही घणियूं हवाऊं हुयूं, इलाही थधी मौसम हुई, पर अॼु मूंखे इलाही जेको आहे न सफोकेशन फील थिए पई। सो इनशाअल्लाह मींहं वसंदा ऐं ज़रूरु मींहं वसंदा। मां ज़रूरु ज़िक्र करणु चाहींदमि, असांजे पूरे मुल्क में काफ़ी सारनि हिसनि में मींहुं पियो आहे ऐं ख़ासि तौर ते असां नॉर्दर्न एरियाज़ जी ॻाल्हि कयूं त मां अॼु बि न्यूज़ ॿुधमि पे त नॉर्दर्न एरियाज़ में, कल्ह बि मूं बहरैन जो ज़िक्र कयो त इन पासे माना इलाही घणो मींहुं पवे पियो, लैंडस्लाइडिंग जंहिंजे करे माण्हुनि खे नुक़सान बि थिए पियो। जेके सियाह अचनि था ऐं उन्हनि खे जेको आहे सो गुज़ारिश बि कई पई वञे, हर तव्हां न्यूज़ चैनल खोले ॾिसो त उते जेको आहे न ख़बर ॿुधाई पई वञे, आख़िर में इहो माना पैगाम ॾिनो पियो वञे त तव्हां ज़रूरु पंहिंजो ख़्यालु कयो। ऐं सुभाणे 24 आहे, 23 ते कुझु मां ॾिसां पई फेसबुक ते पेजिस ऐं पाण सभिनीनि नौजवाननि जा ग्रुप्स जेके ठहियल आहिनि त इलाही सारा ग्रुप्स हींअर जेको आहे सो नॉर्दर्न एरियाज़ वञण जी तयारियुनि में आहिनि।
त सेफ्टी मेयर्स ज़रूरु गॾु हुजणु खपनि, छो त अवां किथे बि वञो, किथे बि अवां विज़िट कयो, किथे बि अवां ट्रैवल कयो, ॾाढो ज़रूरी हूंदो आहे त इंसानु पंहिंजो ख़्यालु रखे। ऐं इहे जेके पीक पॉइंट्स आहिनि, छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे जेके आहिनि मथां इलाइक़ा हूंदा आहिनि न, उते मींहं वसे थो तॾहिं बि तमामु घणो वसंदो आहे, जेकॾहिं थोरो घणो नुक़सानु थिए थो उहो अञा वधीक थी वेंदो आहे। त पंहिंजो तमामु घणो ख़्यालु कयो, पंहिंजनि बचनि वारनि खे वठी वञो था त ज़रूरु पंहिंजो तमामु घणो ख़्यालु कयो। ऐं सिंध समेत मां पाकिस्तान सॼे जी ॻाल्हि कंदसि, सिंध में बि असां सभिनीनि खे तमामु घणो इंतज़ारु आहे त सुठो मींहुं पवे। थोरा कुझु मींहं पिया बि थर वारे पासे मिठी जो जेकॾहिं मां ज़िक्र कयां त, पर अञा बि थरवासी ऐं उन ई तरह समूरी सिंध जेको आहे सो असांखे सुठनि मींहंनि जो इंतज़ारु आहे। ऐं मां पंहिंजो बि जेको आहे ॻाल्हि शेयर कयमि पई त अॼु मां जॾहिं आयसि पई त मूंखे थोरी सफोकेशन महसूसु थिए पई। ऐं इहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मौसम जी तब्दीली आहे, ऐं जॾहिं घुट थींदी आहे, सफोकेशन थींदी आहे, तॾहिं ई मींहं वसंदा आहिनि न। ऐं इहो हिकिड़ो जेको आहे हिकिड़ो साइन आहे, माना जेकॾहिं घुट थिए पई इन जो मतिलबु आहे त मींहुं पवण वारो आहे। सो पहिरीं बि असांखे मिड ऑफ द जून में ॿुधायो वियो, वरी जुलाई जे स्टार्टिंग में ॿुधायो वियो त मींहं वसंदा, पर उहे मींहं असांखे नसीबु कोन थिया, डिले थी विया। त हाणे ऑगस्ट जीअं वेझो हूंदो आहे त हूअं बि मींहं पवंदा आहिनि, मींहं पवण जा इम्कान हूंदा आहिनि। ऐं इहा ई मौसम हूंदी आहे जंहिंमें पाण सभिनीनि खे सुठो मींहुं नसीब बि थींदो आहे। पर वरी ॻाल्हि ईंदी आहे, क्वेश्चन मार्क ईंदो आहे इंफ्रास्ट्रक्चर ते, त उहो कीअं आहे। कराची जो त हमेशह ज़िक्र थींदो आहे, मेट्रोपॉलिटन सिटी आहे, पर उतां जो इंफ्रास्ट्रक्चर पाण ॾिसूं त तमामु घणो ख़राबु आहे। जॾहिं बि मींहुं वसे थो त एमरजेंसी थी वेंदी आहे, हाई अलर्ट्स जारी थी वेंदा आहिनि। ऐं हर माण्हू जेको आहे सो जिते घरनि में हूंदो आहे त उहो ॿाहिरि वञण बि पसंदि न कंदो आहे। पोइ सेकेंड लार्जेस्ट सिटी जेको आहे उहो हैदराबाद आहे। ऐं हैदराबाद जी मैनेजमेंट लास्ट टाइम सुठो निभायो, जॾहिं लास्ट टाइम मींहं पिया त हिकु ॾींहं जे अंदरि जेको आहे सो पाणी कढियो वियो, 1 खां 2 ॾींहं मैक्ज़िमम लॻा। ऐं सही सुठे तरीक़े सां जेको आहे न मैनेज करण जी सुठी कोशिशूं असां ॾिठियूंसीं। ऐं इहो हिकिड़ो सुठो अमल आहे, ऐं उमेदु करियूं था त हिन दफ़े बि जेके मींहं पवंदा त मैनेजमेंट सुठी हूंदी। उन खां अलावा लतीफ़ सरकार जो उर्स मुबारक अचण वारो आहे। मुहर्रम जो महीनो जीअं ख़तमु थिए थो ऐं सफ़र जो महीनो शुरू थिए थो, त पाण सभु जेको आहे न सभिनीनि खे उर्स मुबारक जो इंतज़ारु हूंदो आहे। ऐं 14, 15, 16 इहे ई डेट्स हूंदियूं आहिनि। मेहरान टेलीविज़न जो नाज़रीन तमामु सुठो कमु थियल आहे लतीफ़ सरकार जे हवाले सां जेकॾहिं मां ज़िक्र कयां थी, ऐं 7 सूरबियुनि जे हवाले सां मां ज़िक्र कयां थी। इंग्लिश में ट्रांसलेशन ऐं सिंधी में ट्रांसलेशन, सिंधी में त हूअं ई आहे कमु थियल, पर उर्दू ऐं इंग्लिश में ट्रांसलेशन। ऐं उन सां गॾु जेको आहे सो तमामु सुठे अंदाज़ में इलाही सारियूं डॉक्यूमेंट्रीज़ आहिनि, जेके वक़्तनि फ़वक़्तनि असां ख़ासि तौर ते जॾहिं बि उर्स मुबारक अचण वारो हूंदो आहे त असां अव्हांखे स्क्रीन ते ॾेखारींदा आहियूं। सो उन ई तरह अॼु बि असां डॉक्यूमेंट्री ज़रूरु अव्हांखे अव्हांजे आॾो पेश कंदासीं। ऐं उहा डॉक्यूमेंट्री लतीफ़ सरकार जी ज़िंदगी ते आहे, ऐं ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ु आहे, ऐं वॉइस ओवर हुन में इलाही सुठो आहे। मां जॾहिं बि ॿुधंदी आहियां त ॿ कम बि भले करे रही हुजां, पर उहा आवाज़ु जॾहिं मुंहिंजे कननि ते पवंदो आहे त मूंखे इलाही सुठो लॻंदो आहे। ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में उहा डॉक्यूमेंट्री पूरी जेको आहे सो पिक्चराइज़ कई वई आहे। ऐं अव्हां जॾहिं बि उनखे ॾिसंदव त अव्हांखे ख़ूबसूरत लॻंदी। कुझु कम यकीनन अहिड़ा हूंदा आहिनि जेके एवरग्रीन हूंदा आहिनि, ऐं जॾहिं बि उहे शयूं ॾिसजनि त उहे नओं ताज़ो करे छॾींदियूं आहिनि न माण्हुनि खे। ऐं यकीनन उन मां सिखण लाइ बि असांखे ज़रूरु घणो कुझु मिले थो। ऐं असां जेकॾहिं हूअं बि पंहिंजी सोसाइटी ते नज़र विझूं, ऐं वरी लतीफ़ सरकार जे हवाले सां जॾहिं बि ॻाल्हि कंदा आहियूं त असां वटि हिकिड़ो ख़ूबसूरत रिसालो लतीफ़ साईंअ जो मौजूदु आहे। हाणे घणा माना अक्सर नौजवान ईअं बि चवंदा आहिनि त लतीफ़ सरकार जो रिसालो त हर घर में मौजूदु आहे। यकीनन हर घर में लतीफ़ साईं जो रिसालो मौजूदु आहे। असां सिंधी फैमिलीज़ में माना माशाल्लाह हर जीअं मुस्लिम फैमिली में अक़ीदतमंदी हर मज़हब जी पंहिंजी हूंदी आहे, त रिलीजियस किताब जेको आहे सो हर मज़हबी घराणे में मौजूदु हूंदो आहे। पर असां स्पेशली असां जेके सिंधी आहियूं, हर घर में लतीफ़ साईं जो रिसालो बि मौजूदु हूंदो आहे। ऐं जीअं क़ुर पाक में 30 सिपारा आहिनि, त लतीफ़ साईंअ जे रिसाले में बि 30
सुर आहिनि ऐं हर सुर यकीनन ख़ूबसूरत आहे ऐं उनजी तशरीह जॾहिं बि इंसानु पढ़े थो त यकीनन घणो कुझु असांखे जेको आहे सो सिखण जे लाइ बि मिलंदो आहे, सुठो बि लॻी रहियो हूंदो आहे ऐं जॾहिं बि पढ़ो त हिकिड़ो माना मैसेज असांखे सुहिणे अंदाज़ में मिले थो। सो पाण अॻियां वधूं था ऐं नाज़रीन हिन प्रोग्राम सां जेका स्पॉन्सरशिप मौजूदु आहे उहा मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जी आहे। ई ख़ुशियुनि जो मतिलबु हूंदो आहे वेहकूं, गॾिजाणियूं, बैठकूं ऐं हिकु सुठी वेहक जे लाइ, हिकु सुठी बैठक लाइ अहिड़ी चांहि ज़रूरी आहे जेका उनजी पंहिंजाइप सां हम आहंग हुजे। सो हलो पाण सभु जेको आहे सो डॉक्यूमेंट्री ॾिसूं था जेका लतीफ़ साईं जी ज़िंदगी ते आहे। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं सुबुह मेहरान में स्पॉन्सरशिप मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जी। ही फौरी तौर ते गहरो सुनहरी रंग ॾिए थी, हिकु मज़बूत भरपूर ज़ाइको पेश करे थी। सो हिन साथ सां पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं लतीफ़ साईंअ जे सुरनि ते जेकॾहिं नज़र विझूं ऐं जेकॾहिं मां ज़िक्र कयां सुर ससीअ जो, सो असांखे छा लेसन मिले थो? असांखे हिकिड़ो लेसन इहो मिलंदो आहे त जेतिरा बि ज़िंदगी जा मुश्किल हालात हुजनि, केतिरा बि कशाला हुजनि, केतिरियूं बि ॾुखियायूं हुजनि, पर जेकॾहिं ससीअ जे किरदार खे ॾिसिजे थो त छा उनखां वधीक ॾुखियायूं आहिनि जहिड़ा ससी पंधु करे थी ऐं जॾहिं वञी करे पंहिंजे उन्हनि अड़ांगनि रस्तनि ते उहा निकिरे थी, उनखे ख़बर आहे त मुंहिंजे पोयां बि केरु कोन्हे, मुंहिंजे अॻियां बि कुझु न आहे, बसि अॻियां जेकॾहिं हुनखे कुझु नज़र अचे थो त उनखे पंहिंजी मंज़िल जेका आहे न उहा नज़र अचे थी। उन मंज़िल खे हासिलु करण जी जुस्तजू में उहा ससी निकिरे थी। पोइ हाणे उनजे पेरनि में कंडा लॻनि था, उनजा उते कपिड़ा जेको आहे सो उहे लीड़ूं थियनि था, पर हूअ जेको आहे न उन मंज़िल खे ॾिसंदे ऐं उनजी चाह में उनजी सिक में हलंदी वञे थी। पोइ आख़िर में चए थी त मिली त मिलियासि न त घोरी जान जतन था। जेकॾहिं मूंखे उहे पंहिंजा सॼण मिली विया त ठीकु आहे, न त पोइ जेकॾहिं मुंहिंजी जान बि हली वई त उन्हनि जे लाइ मुंहिंजी जान वञे थी, न त हुनखे पोइ को बि रिग्रेट आख़िर में कोन थो थिए, उनखे को पछताव कोन्हे त मां वेही रहां हा या मां पंहिंजी ॿीहर ज़िंदगी खे शुरू करण जी उहा कोशिशि कयां हा। उहा चए थी न, जेका मुंहिंजी मंज़िल आहे, जेको मुंहिंजो सॼणु आहे, जेको मुंहिंजो महबूबु आहे, जेको मुंहिंजो पंहिंजो आहे, मां उन जे लाइ निकिरां थी। ऐं इहा जेका असांखे उन में न असां थोरो जेकॾहिं इमेजिनेशन में वञूं ऐं उन स्टोरी खे जेकॾहिं असां सोचूं था ऐं उहा हक़ीक़त में उहे पंध केॾा ॾुखिया हूंदा, हक़ीक़त में उहो मंज़र छा हूंदो, हक़ीक़त में कीअं उनखे ॾुखियायूं पेश आयूं हूंदियूं, ऐं जॾहिं माना इंसानु सोचींदो आहे त उहो जिस्म जो हिकु हिकु वार जेको आहे न उहो उभो थी वेंदो आहे। त उनजे लाइ माना इलाही सारा डिस्कशन्स मूं ॿुधा आहिनि, अवां बि यकीनन ॿुधा हूंदा ऐं असां वटि काफ़ी अहिड़ा बि असांजा व्यूवर्स आहिनि जेके यकीनन उन्हनि जी हिकिड़ी सुठी स्टडी आहे, अवां सुठे अंदाज़ में तमामु शयुनि खे ॾिसो था, अवां पाण जेको आहे सुठो पढ़ो था। त असां हिकिड़ो बहस ॿुधंदा आहियूं त छा इहे स्टोरीज़ ओरिजिनल बि हुयूं, हक़ीक़ी हुयूं, पर जेकॾहिं इहे इमेजिनेशन जी बुनियाद ते बि आहिनि तॾहिं बि उन्हनि मां असांखे केॾो उन ख़ूबसूरती या लेसन मिले थो त इंसान जी जेका मंज़िल आहे, इंसान जंहिं मक़सद जे लाइ निकिरे थो ऐं इंसान जेका मंज़िल सोचे थो उहा केॾी ख़ूबसूरत आहे, ऐं उहा मंज़िल जेकॾहिं उनजो मक़सदु आहे त पोइ उनखे रस्ते ते जेतिरा बि कंडा मिलनि था, उनजे रस्ते ते जेतिरियूं बि ॾुखियायूं आहिनि, जेतिरियूं बि उणायूं आहिनि, त उन्हनि खे उहो इंसानु जेको आहे न गुल सम्झी जेकॾहिं हले थो त पोइ हिकु ॾींहुं यकीनन हुन इंसान खे उनजी उहा जेका मंज़िल आहे, उहो जेको मक़सदु आहे उहो ज़रूरु उनखे हासिलु थिए थो। ऐं ईअं बि माना असां पढ़ियो आहे त जेका मंज़िल हूंदी आहे न उहा ख़ुदि उन इंसान जे इंतज़ार में हूंदी आहे जेको उनजे लाइ कशाला करण जे लाइ तयारु हूंदो आहे। सो इंसान जी जेतिरी चाहत हूंदी आहे
त उनखे फल बि ओतिरो ई ख़ूबसूरत मिलंदो आहे। ऐं इहो सभु कुझु असांखे जेकॾहिं हक़ीक़त में ॾिसूं त सुरससी में नज़र अचे थो, हुन दास्तान में असांखे उहो सभु कुझु नज़र अचे थो। त चवण जो बसि एतिरो मक़सदु आहे त जेतिरो बि असां अॼु ॾींहं ताईं सिखियो आहे ऐं जेतिरो बि असां अॼु ॾींहं ताईं कुझु करे सघिया आहियूं, पर घटि में घटि मक़सदु ज़िंदगीअ जो ज़रूरु हुजणु घुरिजे। उहो मक़सदु इंसान खे कॾहिं बि थकिजणु न आहे ॾींदो। इंसानु थकिजंदो उते आहे जिते इंसान वटि को मक़सदु न हूंदो आहे, इंसान जी नज़र में का मंज़िल न हूंदी आहे, हुनजी सोच में, हुनजे तख़यल में उहो जेको आहे न, उहा रम्ज़ हुनखे नज़र ई कोन ईंदी आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंसानु ज़ात आहे। पोइ इंसानु थकिजी वञे थो, वेही वञे थो, इंसानु टुटी पवे थो, पर हक़ीक़त में जेकॾहिं उहो बा मक़सदु हुनजो आहे, उहो उन ते उनजी नज़र आहे त उहो इंसानु कॾहिं बि कोन थो थकिजे। सो नाज़रीन, अॻियां वधूं था ऐं असां जेको आहे सो उहा डॉक्यूमेंट्री ॾाढी ख़ूबसूरत आहे ऐं मां जीअं त ज़िक्र पहिरीं बि कयमि त ख़ूबसूरत अंदाज़ में हुनजी तरतीब ॾिनल आहे ऐं ॾाढी सुठी पिक्चराइज़ थियल आहे। ऐं मां वरी बि ज़िक्र कंदमि त हुनजो जेको वॉइस ओवर आहे उहो इलाही ख़ूबसूरत आहे। सो उन मां असांखे हौसलो मिले थो, उन मां असांखे उत्साह मिले थो ऐं इहे ॿ शयूं ज़िंदगी गुज़ारण जे लाइ ॾाढियूं ज़रूरी हूंदियूं आहिनि। चवंदा आहिनि त मंज़िल न दे चिराग न दे, हौसला तो दे, त बसि इहो जेको हौसलो आहे उहा ॾाढी वॾी शइ हूंदी आहे। सो नाज़रीन, असां हलूं था अॻियां ऐं हली करे उहा डॉक्यूमेंट्री ॾिसूं था। हिन प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे मीज़ान बैठक, प्रीमियम चूरो चांहि जो हिकु प्रीमियम डस्ट जो मख़सूस मैलाब जेको फौरी तौर ते घाटो रंग, सुठी खुशबू ऐं सुठो ज़ाइक़ो फ़राहम करे थो। अचो मिली करे हिन डॉक्यूमेंट्री खे पाण ॾिसूं था जेका सुरससीअ ते आहे। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं अॼु सुबुह मेहरान ही प्रोग्राम ख़ासि तौर ते लतीफ़ सरकार जे उर्स मुबारक जे हवाले सां असां अव्हां ताईं पहुचायूं पिया। उर्स मुबारक अचण वारो आहे ऐं जेके बि डॉक्यूमेंट्रीज़ मेहरान टेलीविज़न जो जेतिरो कमु थियल आहे उहो अव्हां ताईं पहुचायूं पिया। सो डिफरेंट डॉक्यूमेंट्रीज़ आहिनि। हाणे पाण सुर सुहिणीअ जी तरफ़ अॻियां वधूं था। सुर सुहिणी उहो ख़ूबसूरत लतीफ़ साईंअ जे रिसाले जो सुर आहे जंहिं सुर खे पढ़ण जे लाइ यकीनन असां सभु जेको आहे सो जॾहिं बि उहो रिसालो खोलियूं था त पहिरियां मुंहिंजे ख़्याल सां हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो पसंदीदा सुर हूंदो। कॾहिं मां काफ़ी सुठनि माण्हुनि खां, सुठनि शख़्सियतुनि खां इहो सुवालु कयो आहे त अव्हां जेकॾहिं लतीफ़ साईंअ जो रिसालो खोलियो था त उन मां सभ खां ख़ूबसूरत सुर कहिड़ो लॻे थो? त मूंखे इहो जवाबु मिलंदो आहे त सभु सुर इलाही ख़ूबसूरत आहिनि, पर कुझु माण्हू, कुझु शख़्सियतूं पंहिंजा पसंदीदा कुझु चूंडियल सुर असां सां उहे जेको आहे न उहो शेयर कंदा आहिनि। मूंखे जेकॾहिं केरु पुछे त मूंखे कहिड़ा सुर वणंदा आहिनि त मूंखे सुरससी तमामु घणो वणंदो आहे ऐं गॾोगॾु मूंखे सुर सुहिणी बि तमामु घणो वणंदो आहे। हाणे सुर सुहिणी असांखे छा सेखारे थो उन हवाले सां ज़रूरु थोरो ज़िक्र कंदसि, वरी डॉक्यूमेंट्री जी तरफ़ बि अॻियां वधंदसि। पर नाज़रीन, मां पहिरियों ज़िक्र कंदी हलंदसि त हिन प्रोग्राम में साथ मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो हिकु प्रीमियम डस्ट जो मख़सूस मेलाप जेको फौरी तौर ते सुठी खुशबू, सुठो रंग ऐं आला मयार जो ज़ाइक़ो फ़राहम करे थो। सो हिन स्पॉन्सरशिप सां पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधां थी। सुर सुहिणी, सुर सुहिणी उहो सुर आहे जंहिंमें असांखे हिकु ख़ूबसूरत स्टोरी ॿुधाई वेंदी आहे ऐं सुहिणी कीअं उहो जेको आहे सो सियारे जी मौसम में जॾहिं माण्हू सुम्हण जे लाइ पंहिंजे हुन बिस्तर ते वेंदो आहे त हुनजी दिलि न चवंदी आहे त असां जेको आहे न कंहिं बि कम जे लाइ ॿीहर उथूं, पर सुहिणी जेका आहे सा उहा जेको दरिया आहे हुनजे अॻियां ऐं सियारे जी जेका मुंद आहे, तमामु सख़्तु सीउ आहिनि, तमामु घणा सीउ आहिनि। उन सीउ में हूअ जेको आहे सो उन दरिया खे पार कंदी आहे ऐं वञे थी पंहिंजे महबूब सां मिलण जे लाइ। इते जेको आहे सो असां हिन समाज में जेके कुदियूं रस्मूं आहिनि उन्हनि खे टुटंदे ॾिसंदा आहियूं। हिन समाज में जेके रिवायतूं आहिनि, जेके मन घड़त रिवायतूं चवणु घुरिजे, असां हिन सुर में उन्हनि सभिनीनि खे टुटंदे ॾिठो आहे। ऐं हिन जेको असांजो ही समाज आहे जंहिं समाज में औरत खे हर जॻह ते विख विख ते तमामु घणा चैलेंजिस आहिनि ऐं इहो माना असां शुरूअ खां इन ॻाल्हि खे ॿुधंदा आया आहियूं ऐं
हाणे जेको आहे न उहो महसूसु थिए थो त वाक़ई में हिकु मर्द जेकॾहिं को कमु करण जे लाइ उथंदो आहे ऐं समाज में अॻियां वधंदो आहे त यकीननि उनखे बि घणा चैलेंजिस समाजी तौर ते ॾिसणा पवंदा आहिनि, फाइनेंशियली तौर ते ॾिसणा पवंदा आहिनि। पर औरत जॾहिं कुझु बि करण जे लाइ अॻियां वधंदी आहे त उनखां ॿीण ते उनखे तमामु घणियूं तकलीफ़ूं जेको आहे उन्हनि खे फेस करिणो पवंदो आहे। लतीफ़ साईं, औरत जी हिमत खे, औरत जी बहादुरी खे, औरत जे हौसले खे ऐं औरत जे हर हिकु जेको उनजो जेका एम्पावरमेंट उनखे आहे उनखे लतीफ़ सरकार ॾाढे सुहिणे अंदाज़ में साराहियो आहे। एम्पावर करण वारा बि यकीननि पंहिंजा ई माण्हू हूंदा आहिनि, पंहिंजा हूंदा आहिनि जेके ख़ूबसूरत किरदार बणाईंदा आहिनि, ठाहींदा आहिनि ऐं पोइ हिकु घर खां को सुठो किरदारु जेकॾहिं निकिरे थो त उहो मुआशिरे खे सर्व कंदो आहे। पर अॼु ॾींहं ताईं असां माना लतीफ़ साईंअ जे रिसाले खां अलावा या उनखां पहिरीं असां औरत खे माना इहो न ॿुधो आहे त कंहिं औरत खे साराहियो आहे। जेकॾहिं औरत खे कंहिं साराहियो आहे त उहो लतीफ़ साईं आहे, जेको चए थो त औरत जो जेको हौसलो आहे, औरत जी जेका हिमत आहे, जेकॾहिं उहा उनखे पकिड़े थी वठे त पोइ उनखे केर बि रोकण वारो न आहे। ऐं इहा बिल्कुलु हक़ीक़त आहे त असां हिन समाज में अहिड़ा केतिरा ई चहिरा ॾिसूं था, केतिरा ई अहिड़ा माण्हू ॾिसूं था, एतिरा केतिरा ई जेको आहे सो ख़ूबसूरत असां कैरेक्टर्स ॾिसूं था जेके हिन समाज खे सर्व कनि था ऐं हिकिड़ी सुठी बीहक बीहारनि था। मां केतिरियूं औरतूं ॾिसंदी आहियां जेके कीअं ॾिसूं था, माना घर में वेठे त कोई कोन थो ॾिसी सघे न, पर अॼु जे टाइम में असांजे वटि जेका सोशल मीडिया आहे, जेका मोबाइल फ़ोन असांजे हथ में आहे, उनजे ज़रिए सुठा हिकिड़ा जेके नेटवर्क्स आहिनि उन्हनि ताईं रसाई ज़रूरु आहे। अवां ॾिसो घर में औरतूं जेकॾहिं को भर्थ कनि थियूं, को हुनर बि कनि थियूं त उहो जेको आहे सो उनजो मुआवज़ो उनखे घटि मिलंदो आहे। पर जेकॾहिं घर जो केरु भाती, का न्याणी हुजे, को पुटु हुजे, उन औरत जी जेकॾहिं कोई हेल्प करे थो ऐं हुनखे सुठे तरीक़े सां उन्हनि मार्केट्स जे लाइ ॿुधाए थो, जिते हुनजो नाणो जेको आहे उन ताईं सुठे तरह पहुचे ऐं मिडल मैन जो जेको किरदारु आहे उहो ख़तमु थिए ऐं उहा औरत सिर्फ़ु हिकिड़े नंढड़े बिज़नेस मां घणो कुझु करे सघे थी, त अहिड़ा बि असां वटि जेको आहिनि कैरेक्टर्स अॼु मौजूदु आहिनि। नाज़रीन, असां अॻियां वधूं था ऐं सुहिणीअ ते जेका डॉक्यूमेंट्री आहे ऐं मेरान टीवी जो जेको कमु आहे उहो मां ईअं चवंदसि त एवरग्रीन कमु आहे, हमेशह हलण वारो कमु आहे। सो उहा डॉक्यूमेंट्री अव्हां जे अॻियां पेश कयूं था। हिन प्रोग्राम में साथ मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो। ही फौरी तौर ते गहरो सुनहरी रंग ॾिए थी, हिकु मज़बूत भरपूर ज़ाइको पेश करे थी। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान में डॉक्यूमेंट्रीज़ तव्हां ताईं पहुचायूं वञनि पियूं। लतीफ़ साईंअ जे रिसाले में असांखे जेतिरा ख़ूबसूरत किरदार मिलनि था, सत सूरमियूं असां ॾिसूं त असांखे ख़ूबसूरत लेसन्स उते मौजूदु आहिनि, ज़िंदगी गुज़ारण जा तरीक़ेकार असांखे उतां मिलनि था ऐं असांखे उतां जेको आहे सो औरत जे किरदार खे ॾिसी वरी जेकॾहिं मुआशिरे ते नज़र विझे थी त हिकिड़ी ॻाल्हि क्लियर थिए थी त औरत जेकॾहिं ख़ुदि मुख़्तियार आहे, औरत जेकॾहिं बाशऊर आहे त पोइ इहा चवणी बिल्कुलु दुरुस्त आहे त हिकु मर्द पढ़ियो त हिकु फ़र्द पढ़ियो, पर हिकु औरत जेकॾहिं पढ़े थी त पोइ उहा जेको आहे सो ईअं सम्झिजे त उतां खां ख़ानदान सुधरणु शुरू कंदा आहिनि। ऐं यकीननि असां जंहिं बि सोसाइटीअ जो ज़िक्र कयो आहे त हिकिड़ी शइ असांखे मिली आहे, उनजी तरक़ीअ जो जेको राज़ आहे, दैट इज़ एजुकेशन। एजुकेशन डज़ नॉट मीन त 4 आउट ऑफ 4 CGPA हुजे ऐं इट मीन्स त तव्हां एजुकेटेड आहियो ऐं तव्हां 4 साल यूनिवर्सिटी जा पढ़िया आहिनि या मास्टर्स कई आहे, MPhil कई आहे, PhD कई आहे। पर ज़िंदगी खे हक़ीक़त में कीअं गुज़ारणु घुरिजे, ज़िंदगी खे गुज़ारण जा कहिड़ा ख़ूबसूरत रस्ता आहिनि ऐं ज़िंदगी जेकॾहिं हिकु इंसानु पंहिंजी ख़ूबसूरत बणाए थो त उनजी जेका उहा छांव आहे या उनजी जेका रोशनी आहे
उहा पंहिंजे आसपास वारनि खे कीअं हू बख़्शे थो। सो जीअं ॾीओ हूंदो आहे न, ॾीओ पाण त पियो सड़ंदो आहे, पर उहो हेतिरो जेकॾहिं नंढिड़ो ॾीओ बि हूंदो आहे त उहो उन ऊंदाह वारो जेको कमिरो हूंदो आहे उन में रोशनी खे उहो जनमु ॾींदो आहे। ऐं उन नंढिड़े ॾीए जी बि ॾाढी घणी अहमियत हूंदी आहे। सो औरत खे जॾहिं कमज़ोर चयो वेंदो आहे त उहा कॾहिं कॾहिं उन ॾीए जीअं बि पंहिंजो किरदारु अदा कंदी आहे, जिथे ऊंदाहि हुजे ऐं उहा रोशनी बणिजी वञे, उन ऊंदाहि खे ख़तमु करे छॾे। असां अॻियां वधंदासीं ऐं मां ज़िक्र करणु चाहींदमि सुर मारी जो। असां सुर मारी ते जॾहिं नज़र विझूं था त असांखे हिकिड़ो किरदारु जेको बेहद ख़ूबसूरत आहे, उहा हिकु औरत, उहा हिकु न्याणी जेका फाइनेंशियली जंहिंजो को स्ट्रॉन्ग बैकग्राउंड न आहे, पर लतीफ़ साईंअ जूं जेतिरियूं बि सुरमियूं आहिनि न, जेतिरा बि किरदार आहिनि, उन्हनि जा के बैकग्राउंड स्ट्रॉन्ग कोन ॾेखारिया विया आहिनि। त को जेको आहे सो अमीर घराणो आहे, सोना ज़ेवर उनखे पातल आहिनि, ऐं उन वटि सोन जवाहर तमामु घणा आहिनि, ख़ूबसूरत महल आहिनि। न न न बिल्कुलु बि न, हिकिड़ा आम किरदार आहिनि, हिकिड़ा आम माण्हू आहिनि, पर उन्हनि किरदारनि जी जेका मज़बूती आहे उहा बेहदि ख़ूबसूरत आहे। उहा उन्हनि सोननि खां, उन्हनि हीरनि खां वधीक आहे। सो सुरमारी जो जेको किरदारु आहे उहो बि बेहदि ख़ूबसूरत आहे। उहा कीअं जेको आहे सो ॿधिजी वञे थी ऐं उनखे जेको आहे न कीअं कोटनि में आंदो वञे थो, ऐं कीअं उनजे अॻियां जेको आहे सो पेशकश कई वञे थी त तोखे हीउ बि ॾिनो वेंदो, तोखे हीउ बि ॾिनो वेंदो, ऐं हर शइ उनजे अॻियां मौजूदु आहे। माना हूअं चयो वेंदो आहे न असांजे हिन पधरशाही समाज में, इहा शइ चई वेंदी आहे त औरत खे बसि कपिड़ो खपे, ज़ेवर खपे, उनखे जेको आहे सो सुठो हिकिड़ो लुक खपे, उनखां वधीक उनखे ॿियो खपे ई छा। पर न, हिते सुरमारीअ में लतीफ़ साईं इन शइ खे वाज़े कयो आहे त औरत जो जेको किरदारु हूंदो आहे उहो ॾाढो घणो मज़बूत हूंदो आहे। जेकॾहिं हूअ चाहे त हुनजो किरदारु जेको आहे सो उहो सदियुनि ताईं उनखे ॻाए सघिजे थो, अमर उहे किरदार बणिजी वेंदा आहिनि। सो मारीअ खे केतिरियूं ई जेको आहे सो शयूं उनजे अॻियां हुयूं त तो वटि ख़ूबसूरत कपिड़ा, ज़ेवर, खाद खुराक जी, माना कंहिं बि शइ में तो वटि का कमी न आहे, तूं राणी थी रहंदीअं, सिर्फ़ु तोखे छा करिणो आहे, जेके उन वक़्त जा जेके उहे हालात हुया ऐं कोर्ट में जॾहिं उनखे आंदो वियो त तूं सिर्फ़ु एक्सेप्ट कर हिन ख़ूबसूरत ज़िंदगी खे। पर उन चयो न, मां कंहिं बि शइ खे एक्सेप्ट नथी कयां, मूंखे जेकॾहिं खपनि त पंहिंजा माण्हू खपनि, पंहिंजा मारू खपनि, पंहिंजा माइट खपनि, ऐं उन हिकु पेशकश रखी त मूंखे कुझु बि नथो खपे, मूंखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजा खपनि था। त इन खां वधीक मज़बूत आख़िर किरदारु कहिड़ो हूंदो। ऐं उन किरदार में बि उहो जेका उन औरत जी हिमत ऐं बहादुरी खे ॾेखारियो वियो आहे, उनजो को मिसाल असांखे नथो मिले ऐं उनजो को मटु न आहे। त इहे किरदार वाक़ई में बेहदि ख़ूबसूरत हुजनि था। ऐं असां माना को बि थिएटर हुजे ऐं उते जेको आहे सो माना टाइटल हुजे मारी, त मां सम्झां थी त आख़िर ताईं जेके चेयर्स हूंदियूं आहिनि उहे भरियल हूंदियूं आहिनि, ऐं हर माण्हू जेको आहे उते जेको मौजूदु हुजे थो हुन किरदार में गुम थी वेंदो आहे। एतिरा त इहे ख़ूबसूरत असां वटि किरदार आहिनि जंहिंमें इज़त ऐं आबरू जो जेको उहो परदो आहे उनखे जेको आहे न ब्रेक नथो कयो वञे, उनखे हटायो नथो वञे। नाज़रीन, असां अॻियां वधूं था ऐं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो। ही फौरी तौर ते गहरो सुनहरी रंग ॾिए थी, हिकु मज़बूत ऐं भरपूर ज़ाइको पेश करे थी। सो अॻियां वधूं था, सुरमारी ते जेका डॉक्यूमेंट्री आहे उहा पेश कई वञे पई हिन वक़्तु। पाण सभु हलूं था ऐं सुरमारीअ जी जेका डॉक्यूमेंट्री आहे उनखे ॾिसूं था। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में।
ऐं सुबुह में हाणे प्रोग्राम में अॼु इलाही ख़ूबसूरत डॉक्यूमेंट्रीज़ अवां ताईं पहुचायूं वञनि पियूं। सो हिकु ॿी डॉक्यूमेंट्री आहे, हुन जी तरफ़ अॻियां वधंदसि। पहिरियां ज़िक्र कंदी हलंदमि त हिन प्रोग्राम में नाज़रीन साथ मौजूदु आहे मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो। ऐं जेकॾहिं चूरो चांहि जो ई ज़िक्र कजे थो त हिकु प्रीमियम डस्ट जो मख़सूस मेलाप जेको फौरी तौर ते सुठो रंग ऐं सुठी खुशबू ऐं हिकु सुठो मयार फ़राहम करे थो। सो ज़रूरु पंहिंजे घरनि में मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि खे ट्राए कजो। अॻियां जेकॾहिं मां मुख़्तलिफ़ सुर त खोड़ सारा आहिनि, 30 सुर आहिनि, पर कुझु डॉक्यूमेंट्रीज़ अॼु अवां ताईं पहुचायूं पिया। सुर मूमल राणे जो मां ज़िक्र करणु चाहींदमि, जेका दास्तान आहे मुहबत जी, ऐं उहा लोक दास्तान आहे जेका जॾहिं बि जिथे बि असां प्ले थींदे बि ॾिसंदा आहियूं त बेहदि ख़ूबसूरत लॻंदी आहे, जंहिंमें मुहबत आहे, इश्क़ आहे, ऐं उनखां पोइ जुदाई आहे, ऐं उनखे कीअं हिकु ग़लतफ़हमी अची वञे थी ऐं कीअं उनखे आज़मायो वञे थो। बेहदि हुन में क्यूरियोसिटी बि आहे, बेहदि ख़ूबसूरत बि आहे, ऐं उनजो जेको आहे सो अंत कीअं थिए थो उन मर्द जे ॾाढ खे बि ॾेखारियो वेंदो आहे। ऐं इहे वाक़ई में इहे सभु कैरेक्टर्स असांजी हिन सोसाइटी जा ई कैरेक्टर्स आहिनि, जिथे जेको आहे सो सचाई बि आहे, जिथे कूड़ बि आहे, जिथे धोखेबाज़ी बि आहे, ऐं जिथे इंसानु जेको आहे सो पंहिंजी सचाई खे साबित करण जे लाइ कंहिं बि हद ताईं हलियो वञे थो। इहा ॻाल्हि ॾाढी सुठी आहे त इंसानु पंहिंजी सचाई खे प्रूव करण जे लाइ जेको आहे सो माना उहो हिकिड़ो इरादो करे छॾे थो त न, जेकॾहिं आउं सचो आहियां त मुंहिंजो जेको रस्तो आहे उहो ग़लति न आहे। त इहा शइ ॾाढी सुठी सिखण जे लाइ मिलंदी आहे। माना का बि असां वटि उहा लोक दास्तान पेश कई वञे, ऐं ख़ासि तौर ते लतीफ़ साईं जी सुरमियुनि जे हवाले सां जेकॾहिं मुख़्तलिफ़ कैरेक्टर्स खे ॾिसिजे थो त उन्हनि में सचाई आहे, ऐं उन्हनि में निमाणप बि आहे, उन्हनि में रिश्ता जेको आहे सो उन्हनि खे निभाइण जी जेका उहा ताक़त ॾेखारी वञे थी, उहा ॾाढी ख़ूबसूरत आहे। ऐं यकीननि हर दास्तान में हिकिड़ो जेको आहे सो पंहिंजो चार्म नज़र अचे थो, ऐं उन्हनि में जेको आहे सो मूं क्यूरियोसिटी जी ॻाल्हि कई त उहा असांखे ज़रूरु नज़र अचे थी, असांखे सचाई नज़र अचे थी, ऐं उन्हनि में उहा जेका आहे पंहिंजाइप नज़र अचे थी, उन्हनि में उहा मुहबत नज़र अचे थी। सो सुर मूमल राणे ते जेका डॉक्यूमेंट्री आहे हाणे उहा पेश कई वेंदी हिन वक़्तु स्क्रीन ते अवां सभिनीनि जे लाइ, ऐं आउं यकीन सां चई सघां थी त इहे सभु डॉक्यूमेंट्रीज़ अव्हांखे बेहदि बेहदि ख़ूबसूरत लॻियूं हूंदियूं जेतिरियूं बि पंहिंजा वक़्त ताईं पेश कयूं आहिनि। सो अचो पाण सभु मिली करे सुर मूमल राणे ते इहा जेका डॉक्यूमेंट्री आहे उहा ॾिसूं था। नाज़रीन सुर त खोड़ सारा आहिनि, पर वक़्त जूं घड़ियूं असांखे वधीक इजाज़त कोन थियूं ॾियनि। सो हिन वक़्तु मां तव्हां खां इजाज़त वठंदसि। इनशाअल्लाह सुभाणे इहो ई टॉपिक हूंदो, ऐं असां जेको आहे सो असां जेके आयल मौज़ूज़ महिमान हूंदा असां एक्सपर्ट को विहारींदासीं जिन सां असां ॻाल्हि ॿोल करे सघूं। हिन वक़्तु मूंखे ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआउनि में यादि रखंदो हिन पूरे प्रोग्राम सां साथ मौजूदु रहियो मीज़ान बैठक प्रीमियम चूरो चांहि जो। ख़ुशियूं ख़ुशियुनि जो मतिलबु हूंदो आहे गॾिजाणियूं, वेहकूं, बैठकूं, ऐं हिकु सुठी बैठक लाइ अहिड़ी चांहि ज़रूरी आहे जेका उनजी पंहिंजाइप सां हम आहंग हुजे। ऐं वेंदे वेंदे डॉक्यूमेंट्री पेश कंदासीं सुर मूमल राणे थे। अल्लाह निगहबान।